जय झूलेलाल। असांजो ही सत्संग आहे, इहो झूलेलाल जी कथा, लाइफ एंड स्टोरी ऑफ झूलेलाल। इन जो असां अभ्यास था कयूं। माना छा, ही नंढा नंढा एपिसोड ॾिना अथई। इहे ई एपिसोड तव्हां वॾा बि करे सघंदव। हिकदमि नंढा नंढा एपिसोड ॾिना अथई ऐं कथा ठाही अथई। त असां छा था कयूं, हिकु हिकु एपिसोड करे उनखे एनालाइज़ था कयूं। भाई ॿारु पैदा थियो आहे, इमीजिएटली देवकी माता दरिया ते वई आहे, पूजा कई अथई ऐं संसार छॾे ॾिनो अथई ऐं उते ई रतनचंद ॿी शादी बि कई आहे। त ही फटाफट इवेंट्स थियनि था त असांजे मन में इहो डाउट अचे या शंका अचे भई ही ईअं कीअं पॉसिबल आहे। हुननि डिज़ाइन अहिड़े नमूने कई आहे जो तव्हां हिन खे क्वेश्चन कयो, तव्हां पुछो भई ईअं कीअं थो थिए। हेतिरो नंढो ॿारु मुंहुं खोलियईं ऐं दर्शन बि ॾिनई ऐं माता देवकी नंदीअ ते बि वई, पूजा बि कयईं ऐं वई बि संसार छॾे ऐं उते ई इमीजिएटली रतनचंद वरी शादी बि कई आहे, छाकाणि नंढे ॿार खे त माउ खपे। त ही जेके इवेंट्स ॾिना अथई, ही डेलिबरेटली ईअं डिज़ाइन कयूं अथऊं भई असां हिन खे क्वेश्चनिंग कयूं। पहिरीं ॻाल्हि आहे त असांजी श्रद्धा हुजे, ऐं श्रद्धा विहण जे वास्ते ई असां इष्ट देवता, असां कम्यूनिटी असांजी जेका आहे सिंधियुनि जी, असां इष्ट देवता, सभिनी जी इष्ट देवता हूंदी आहे। कंहिंजी कुल देवता हूंदी आहे, कंहिंजी ग्राम देवता हूंदी आहे, माना सॼे गांव जी देवता हूंदी आहे। असां सिंधियुनि सभिनी मिलाए असांजी इष्ट देवता झूलेलाल खे ठाहियो। तंहिंजी माना असां कंहिं बि पंथ ते वञूं, असां कोई बि योग कयूं, पर आख़िरीअ में असांजो जेको ज्ञान फॉलो थींदो उहो झूलेलाल जेको ॾिनो आहे असांखे ज्ञान, जेके सिम्बल्स ॾिना अथई उहे ई असांजा फॉलो थींदा, छाकाणि उहो ई शास्त्रनि जो निचोड़ आहे। असांजो सनातन धर्म ऐं ॿियनि धर्मनि में हिकु फंडामेंटल डिफरेंस आहे। ॿियनि धर्मनि में कोई न कोई हिकिड़ो वॾो महात्मा आहे जंहिंखे ॿिया सभु फॉलो कंदा आहिनि, ऐं सनातन धर्म में हिकु न आहे, अलाए घणा संत, अलाए घणा ऋषि थी विया आहिनि, सभिनी थोरो 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 कॉन्ट्रीब्यूट कयो आहे ऐं इन ते हज़ारनि सालनि जी रिसर्च करे डेवलप कई वई आहे। जीअं साइंस, तव्हां चई सघंदो भई हिन हिकु माण्हूअ साइंस डेवलप कई, न चई सघंदो, छाकाणि इट हैज़ बीन इवॉल्विंग सिंस टाइम इमेमोरियल। तीअं असांजो जेको सनातन धर्म आहे, जंहिंखे हिंदू धर्म बि चवंदा आहिनि, इहो हिकु स्टेजिस में अॻिते अॻिते वधंदो वियो। त असांजा केतिरा ग्रंथ आहिनि, ही जेके तव्हांखे अॼु शास्त्र ॾिसण में अचनि था, इहे 1 और 2% बि न बचिया आहिनि। 98% त डिस्ट्रॉय करे छॾिया अथऊं, सारे छॾिया अथऊं। लाइब्रेरी माना एतिरा किताब हुया जेके सारणनि वास्ते तव्हांखे साल लॻनि, एतिरा डिस्ट्रॉय कया अथऊं असांजा किताब। त हर फील्ड में, तव्हां मेडिसिन चओ, तव्हां साइकोलॉजी चओ, तव्हां साइकियाट्री चओ, बायोलॉजी चओ, सभु साइंसिस असां वटि हुयूं। ईअं चवंदा आहिनि असांजा उन यूनिवर्सिटीज़ में, पुराणी यूनिवर्सिटी में अहिड़ा प्रोफेसर हुया जेके 10 विषयनि में PhD हुया। दे कुड टीच 10 सब्जेक्ट्स to different classes, 10 different subjects to 10 different classes in one go. उन्हनि खे एतिरो ज्ञान हुयो। ये सभिनी खे मारे छॾियऊं, जेके बि असांजा साइंटिस्ट हुया, जेके बि फिलोसॉफर, ख़तमु करे छॾियऊं। इन करे ही ज्ञान लुप्त थी वियो। ऐं अॼु ताईं बि असांखे स्कूल में इहा पढ़ाइण जी परमिशन कोन्हे। तव्हां सोचो, छा तव्हां जंहिं देश में रहो था उन देश जो ज्ञान तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल जे माध्यम सां न ॾेई सघंदव। इन करे हिन सत्संग कंहिं त हीअ प्रैक्टिस चालू रखी आहे सत्संगनि जी, भई थोरो, भई कुझु न बि ज्ञान हुजे, कुझु न कुझु स्टोरीअ जे रूप सां ही हलंदी रहे।
ॻाल्हि हलंदी रहे, बंदि न थिए। त असांजा केतिरा पुराण आहिनि, 18 त मेन पुराण आहिनि, सभु स्टोरीज़ आहिनि, हलंदी रहे ॻाल्हि। असांजा फेस्टिवल्स आहिनि, उहे त कोई डिस्ट्रॉय करे कोन सघियो, उहे हलंदा रहनि। त जीअं टाइम ईंदो, हाणे कृष्णा जन्माष्टमी थी वई, कोई पुछंदो आहे भई जन्माष्टमी छो था चओ? बर्थडे चओ न, सिधो सिधो जन्म तिथि चओ न, जन्माष्टमी छाजे लाइ था चओ? कोई त पुछंदो, जनरेशन में हिकिड़ो इंसान त इहो क्वेश्चन पुछंदो। उहो अगरि पुछंदो त उहो इन्वेस्टिगेट कंदो, उनखे ज्ञान मिलंदुसि, पोइ हू ज्ञान सभिनी खे फैलाईंदो। हीअ आइडिया हुई। भले ॿाहिरूं ताक़तियूं आयूं, भले असांजो नुक़सानु कयो अथऊं, तॾहिं बि के ऋषि हुया अहिड़ी योजना ठाही अथऊं भई सभु डिस्ट्रॉय थी वञे, तॾहिं बि हीउ ज्ञान डिस्ट्रॉय न थींदो। पर असांखे श्रद्धा हूंदी त असांखे फ़ाइदो मिलंदो। असांजी श्रद्धा न हूंदी त ही कथा वेस्ट अथव, ही सत्संग वेस्ट अथव। श्रद्धा हूंदी तॾहिं ज्ञान मिलंदो आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम। ऐं श्रद्धा न आहे त पोइ तव्हां सत्संग ॿुधी करे कुझु फ़ाइदो न आहे। हिन कन मां अंदरि ईंदो, हिन कन मां ॿाहिरि वेंदो। पर श्रद्धा हूंदी त असां इनखे इम्प्लीमेंट करे सघंदासीं। हिकु सत्संग हलंदो हुयो, पंडित हुयो, किताब पढ़िया हुई, सत्संग कंदो हुयो, काफ़ी माण्हू ईंदा हुअसि। पोइ रस्ते में हिकु पगडंडी हुई विच में, उतां के गोपियूं ही पंहिंजा खीर जा मटका खणी करे हिकु गांव मां ॿिए गांव में वञी करे विकाणे ईंदियूं, सेल कंदियूं हुयूं। मक्खण थियो, घी थियो, ये उन्हनि जो कमु इहो ई हुयो। विच में नदी हुई, नदी पार करे उहो उन में नाव वारे खे चाराना ॾींदियूं हुयूं 25 पैसे, ऐं क्रॉस कंदियूं हुयूं। 25 पैसे अचण वक़्तु, 25 पैसे वञण वक़्तु। त वेंदे वेंदे हिकु ॾींहुं ॿुधऊं, पंडित सभिनी खे सम्झाए पियो, तव्हां राम जो नालो वठो, राम जे नाले खे पकड़े रखो। इहा हिकु नाव अथव जेका तव्हांखे इहे संसार जो दरिया जेको आहे इहा पार कराईंदी। हिकु दफ़ो ॿुधऊं, ॿियो दफ़ो ॿुधऊं, टियों दफ़ो ॿुधऊं, त हिननि खे लॻो असां त अज्ञानी आहियूं, असांखे त ख़बर न आहे, पर हीउ पंडित ॿुधाए थो त हिन में त कुझु न कुझु सचाई हूंदी। असांखे त टाइम आहे कोन जो असां सत्संग में वञी वियूं। त हीअं था कयूं, असां राम नाम खे पकड़ियूं। त सभु गोपियूं पाण में इहा ई चर्चा कंदी हुई, भई राम नाम छा आहे, कीअं पकड़ियूं, कीअं उचारियूं, असां वटि त माला बि कोन्हे। पोइ इहे राम नाम सां जुड़ी वियूं। ईंदे वेंदे ख़ाली राम हलंदो हुन अंदरि। पोइ हिकु ॾींहुं सोचियूं, अरे हिन पंडित छा चयो, हीउ दरिया तव्हां पार कंदव, त हिन नाव वारे खे असां चाराना छो ॾियूं? जॾहिं असां राम नाम खे पकड़े वेठा आहियूं, हिन नाव वारे खे चाराना छो ॾियूं? त पोइ हिकु ॾींहुं सभु सोचियो थियूं, न ईअं ई निकिरी वेंदासीं असां पाणीअ तां। ऐं निकिरी वियूं, बसि राम 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 हले पियो, पार करे वियूं। ॿिए ॾींहं ते बि पार करे आयूं, बसि हिन जो रूटीन थी वियो। हाणे रोज़ु 50 पैसा हिननि जा सेव थी विया। पोइ थोरनि ॾींहंनि में जाम पैसा जमा कयूं। पोइ हिकु ॾींहुं सोचियूं, भई असांखे फ़ाइदो त थियो आहे सत्संग जो। पोइ हिन पंडित खे असां कुझु दक्षिणा ॾियूं, कुझु खाधो खारायूं, त हिनखे घर था घुरायूं। पोइ हिकु ॾींहुं चवनि था, पंडित टाइम ॾियनि थो, ऐं तव्हां ठीकु आहे, मूंखे वठणु अचिजो, मां ईंदोमांव। पोइ हिकु गोपी अचे थी नदी पार करे, पंडित खे वठी थी वञे। पोइ विच में नदी अची वई। नदी अची वई त पंडित गोपीअ खे चई, उहो नाव वारे खे सॾु करेसि। चई, नाव वारे खे छो सॾु कयां, मां त ईअं ई वेंदी आहियां। अच्छा ठीकु आहे। त गोपी पंहिंजे अॻिते वञी वञी पंहिंजे धुन में हुई, नदी पार करे हली बि वई। हीउ पंडित बीठो ई आहे, चए थो मां कीअं पार कयां। पोइ गोपीअ ॾिठईं, अरे पंडित त आयो कोन। वरी पुठियां आई, चई छा थियो पंडित? चई, नाव वारे जो वेट थो कयां। चई, नाव छाजे लाइ खपे? भई तव्हां असांखे हीउ ज्ञान ॾिनो आहे, राम नाम खे पकड़े वियो, तव्हां दरिया पार थी वेंदव, तव्हांजा ॿेड़ा ई पार थी वेंदा, त तव्हां बि हलो न हीअं। अच्छा, चई ईअं आहे, ठीकु आहे। चई, मां बि राम नाम थो वठां। राम नाम वठणु लॻो। उन जा शिष्य हुया, नोरी ॿधी। चई, भई मां वञा थो, पर मां घिरी वञा अंदरि वधीक, त मूंखे ॿाहिरि कढिजो।
त जीअं पंडित अंदरि वियो डुबणु लॻो। शिष्यनि ॿाहिरि कढियईं, चयईं मां नथो अची सघां। चयईं कहिड़ी कमाल आहे पंडित, तव्हां असांखे सेखारियो भई नदी पार कीअं कयूं ऐं तव्हां पाण नथा अची सघो। त इहो अथव श्रद्धा जो असरु। ही कथा आहे कथा। तव्हां सुभाणे चवंदव असां बि राम नाम वठंदासीं, पाणीअ ते हलंदासीं, ईअं न थींदो। कथा आहे, पर हिन जो मतिलबु आहे, मैसेज आहे, जॾहिं तव्हांजी श्रद्धा, भले उन कथा में कुझु बि लिखियलु आहे, एतिरो असांखे ख़बर हुजे त हीअ कथा असांजे वास्ते ठही आहे। सभु शास्त्र, सभु ग्रंथ, सभु पुराण, सभु सत्संग ही हिकिड़ी ॻाल्हि जे लाइ ठहिया अथव। ओनली वन पॉइंट, संसार में दुख ईंदा पर असांखे न सताइनि, बस दैट इज़ द ओनली पर्पस। अचनि भले, ईअं न चवंदा आहिनि दुख अचनि ई न, अचनि भले, असांखे तंग न कनि, महिमान वांगुरु अचनि, वेही रहनि पासे में, हली वञनि। दैट इज़ द ओनली पर्पस। कोई बि सत्संग हुजे, कोई बि ग्रंथ हुजे, कोई बि शास्त्र हुजे, दिस इज़ द ओनली पर्पस। पर सभिनी शास्त्रनि जी स्टाइल अलॻि अलॻि आहे। उपनिषद मास्टर अची करे तत्वमसी थी वियो, ज्ञान ख़तमु, हली बि वेंदो। गीता में इमरजेंसी ठाही अथऊं, लड़ाई ठाही अथऊं, सीन जेको ॾिसंदव तव्हां, दी वर्ल्ड वॉर वांगुरु आहे। जेतिरा वर्ल्ड अञा ताईं माण्हू न मुआ आहिनि वर्ल्ड वॉर में, उन खां केतिरा ई वधीक महाभारत जे वर्ल्ड वॉर में मुआ हुया। स्टाइल हुनजी अलॻि आहे, पुराणनि जी स्टाइल अलॻि आहे। ऐं असां सिंधियुनि हीअ नंढी कथा, जस्ट अ वेरी स्मॉल स्टोरी, पर सभु सत्संग कंदा आहिनि इहा कथा, ऐं इन जो मतिलबु कोई न ॿुधाईंदो आहे। इन करे ही ज्ञान लुप्त थो थींदो वञे। ऐं असांजे ॿारनि खे तव्हां हाणे झूलेलाल ॾेखारींदव, चवंदा आहिनि हे बाबा असांजो कोई विश्वास न आहे, केरु ॿुढे माण्हूअ खे तव्हां खणी आयो, ऐं उहो बि पथर जी मूर्ति, असांजो विश्वास न आहे। कीअं विश्वास थींदो? जॾहिं माउ पीउ जो ई विश्वास न आहे त ॿार कीअं विश्वास कंदा? त ही एपिसोड आहे, हिन एपिसोड मां असांखे ज्ञान ॻोल्हे लहिणो आहे, ऐं इन जे करे असांखे ॿियनि ग्रंथनि जो सहारो वठिणो पवंदो, ॿिया किताब पढ़णा पवंदा। यदि असांखे कामयाबी खपे त महिनत करणी पवंदी, ऐं कामयाबी उहा आहे भई असांजो सॼो जीवन सुखी सुठे नमूने सां निकिरे, काई तकलीफ़ न, असां कंहिं ते डिपेंडेंट न रहूं, इंडिपेंडेंट, मस्तु मौज में हिकदमि, उथण सुबुह जो उथण खां वठी राति जो सुम्हण ताईं हिकु बि तकलीफ़ न थिए, पोइ असांजो जीवन कामयाबु आहे। ऐं दिस इज़ पॉसिबल ओनली थ्रू सत्संग, ओनली थ्रू प्रॉपर एजुकेशन। हाणे तव्हांखे स्कूल में न पढ़ाईंदा, कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ वारा न पढ़ाईंदा, उन्हनि खे परमिशन ई कोन्हे। इन करे सत्संग पाण बि ॿुधो, ॿारनि खे बि ॿुधायो, तॾहिं उनजो एडवांटेज थींदो। हिकु दफ़ो उमिरि निकिरी वई, तव्हांखे ज्ञान मिलियो, तॾहिं बि छा थींदो? तव्हां 5, 7, 10 साल, 20 साल, पर जेके ॿार आहिनि उन्हनि जी त सॼी उमिरि आहे, 70, 80 सालनि जी बाक़ी अथनि, उन्हनि खे ज्ञान मिलंदो त तव्हां सोचो छा उन्हनि जो जीवन थींदो। अॼु रोई रोई ॾींहं था काटनि माण्हू। कल्ह न्यूज़ में ॾेखारनि था, नंढनि ॿारनि खे हाणे एंटी डिप्रेशन था ॾियनि, ॿुधायो, नंढनि ॿारनि खे 6 to 13 years एंटी डिप्रेशन। तव्हां गोरियूं खाई जीअंदव, केमिकल्स, ऐं उन जा साइड इफेक्ट्स तव्हां अञा दुनिया खे ख़बर न आहे, डेडली साइड इफेक्ट्स अथव। इहे ई ॿार अॻिते हली पागल थी पवंदा, पोइ संसार ते बोझ थी पवंदो, दुनिया ते समाज ते बोझ थी पवंदा उहे ई ॿार। इन करे हिन सत्संग जो महत्व आहे। त हाणे असां पहिरियों खां वठी कथा ईअं हुई त मिरिक शाह जेको राजा हुयो, फरमान कढियो अथई,
ऐं फरमान कढण लाइ जेके मिनिस्टर हुयसि उन्हनि जा, जेके दरबारी, उन प्रेशराइज़ कयो अथऊं तूं फरमान कढ, सभिनी हिंदुनि खे या त कटे छॾ या त धर्म मटाए। छाकाणि तोखे सुर्ग मिलंदुई। सुर्ग मिलंदुई माना छा? तोखे हूर परियूं मिलंदई, खाधा पीता सभु मिलंदुई फ्री। ऐं इहा वीचारधारा अॼु बि आहे। अॼु बि ईअं सेखारींदा आहिनि, तव्हां ॿियनि खे कटियो तव्हांखे सुर्ग मिलंदो। हाणे ॿुधायो, तव्हां हिते नर्क था ठाहियो, तव्हांखे अॻिते हली सुर्ग किथां मिलंदो? असांजो सनातन धर्म छा थो सेखारे? हाणे ऐं हिते तव्हांखे सुर्ग आहे, तव्हां ठाहींदो त, ऐं हिते हाणे नर्क आहे जॾहिं तव्हां महिनत न कंदव त। हीअ असांजो सनातन धर्म थो सेखारे। पर मिर्ख शाह खे ॿुधायूं तोखे सुर्ग मिलंदुई, तूं हिंदुनि खे कटे छॾ। के ॾकणा हुया उहे त कन्वर्ट थी विया, के मरी विया, के बची विया, ऐं असां उन्हनि मां आहियूं जेके बचियल आहिनि। त हाणे असां बची करे पंहिंजो धर्म, जंहिं धर्म असांखे बचायो आहे, उन धर्म जो पालन न कयूं त बची करे फ़ाइदो कहिड़ो असांजो बि। त मिर्ख शाह खे भड़कायो अथऊं। मिर्ख शाह शाही फरमान कढियो आहे, पोइ तंहिंखां पोइ हिननि टाइम घुरियो आहे, तपश्चर्या कई अथऊं, झूलेलाल पैदा थियो आहे। हाणे ख़बर इहा मिर्ख शाह खे पई आहे। मिर्ख शाह शाही फरमान जी यादि ॾियारी अथई हिंदुनि खे, तव्हां तव्हां मूंखां हिकु दफ़ो मोहलत घुरी हुई, मां ॾिनीमांव, हाणे उहा मोहलत ख़तमु थी वई आहे। पोइ जेको मुखी हुयो, मुखी हिकदमि शांत, नियापो मोकिलियईं, हुज़ूर महाराज शाहनि जो शाह असांखे अञा मोहलत ॾे। हेॾे मिर्ख शाह जे मन में गड़बड़ आहे, उहो बेचैन आहे, ऐं मुखी जेको आहे शांत वेठो आहे। तव्हां सम्झो था? मिर्ख शाह केरु आहे? राजा आहे, हिन वटि सॼी सेना आहे, हिन वटि हथियार आहिनि, हिन वटि ताक़त आहे, पर बेचैन लॻो पियो आहे। मुखीअ वटि हिन मां कुझु बि न आहे, पर शांत लॻो पियो आहे, मस्तु। एॾो शाही फरमान निकितो आहे, हिनखे बिल्कुलु भउ न आहे। ऐं मिर्ख शाह खे भउ आहे, कंहिंखां भउ आहे? जेको ॿारु हाणे हाणे पैदा थियो आहे। फ़र्क़ु तव्हां सम्झो, तॾहिं तव्हांखे दिशा मिलंदी लाइफ में। तव्हांखे मिर्ख बादशाह ठहिणो आहे कि न तव्हांखे मुखी थियणो आहे? हे राजा थी करे बि ॾके थो, कंहिंखां थो ॾके? हाणे हाणे ॿारु पैदा थियो आहे। ऐं ही मुखी, हिन जो त कोई दोष बि न आहे, हिन वटि काई ताक़त न आहे। ही चवंदो हलो लड़ाई था कयूं त हिकु बि माण्हू साथ न ॾींदुसि, छाकाणि हिननि वटि ताक़त ई न आहे, हिन वटि हथियार ई कोन्हनि। पर शांत लॻो पियो आहे, नो डिस्टर्बेंस, नो टेंशन, नो स्ट्रेस। हाणे हुते छा थो थिए? मिर्ख बादशाह जे मन में वीचार थो अचे, झूलेलाल पैदा थियो आहे, जीअं हिननि चयो असांजो राखणहार अचे थो, आयो आहे, त हिकु ध्यानु झूलेलाल ॾे लॻी वियुसि। ध्यानु सां तव्हां सोचियो, हिकु होॾे लॻी वियुसि, ऐं हिकु ध्यानु किथे अथसि? पंहिंजे दरबारियुनि वटि। दरबारी छा था चवनि? इन्हनि खे मटाइनि, धर्म मटाइनि, न त कटे छॾनि। दरबारियुनि खे पंहिंजो स्वार्थ आहे। हाणे मिर्ख शाह विच में फासी पियो, दरबारियुनि जो ॿुधां कि न झूलेलाल खे ध्यानु ॾियां? कंफ्यूज़ थी पियो आहे, डिल्यूजन में हली वियो, हिन जो दिमाग़ु कमु नथो करे, मोह में फाथल आहे। दरबारीन स्वार्थीन, मिर्ख शाह आहे कंफ्यूज़ड आहे, मोह में फाथल आहे। मुखी आहे मस्तु शांत लॻो पियो आहे, ऐं झूलेलाल पंहिंजो मस्तु पींगे में निंड थो करे।
4 ॼणा हिन स्टोरीअ में 4 मेन कैरेक्टर अथव। हाणे तव्हां चवंदो असांजे जीवन में हिन जो कहिड़ो लाभ आहे, हिन में असांजे वास्ते कहिड़ो मैसेज आहे। त ही जेके दरबारी आहिनि इहे आहिनि असांजा इंद्रियूं। मां तव्हांखे ॿुधायो असांखे 10 इंद्रियूं आहिनि, 5 ज्ञानेंद्रियूं आहिनि, 5 कर्मेंद्रियूं आहिनि। 5 ज्ञानेंद्रियनि सां असां संसार अंदरि खणंदा आहियूं ऐं 5 कर्मेंद्रिय सां असां संसार खे रिस्पॉन्स कंदा आहियूं ऐं इन जे विच में असांजे मन बुद्धीअ में इन जी रिएक्शन थींदी आहे। हेॾो इंफॉर्मेशन आई, हिते प्रोसेस थी, तंहिंखां पोइ असां रिस्पॉन्ड कयोसीं। त हीउ व्यवहार सॼो ईअं थो हले। ज्ञानेंद्रियूं पंहिंजो कमु थियूं कनि, ज्ञानेंद्रियुनि खे पंहिंजो स्वार्थ हूंदो आहे। अखियुनि खे रंग रूप खां सवाइ ॿी काई ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। तव्हां अखियुनि सां आवाज़ ॿुधी कोन सघंदव, अखियुनि सां ख़ाली ॾिसी सघंदव, हीअ सुठी आहे, हीअ सुठी न आहे, एतिरो ख़ाली तव्हांखे ख़बर पवंदी। ही मूंखे वणे थी, ही नथी वणे, एतिरो ख़बर पवंदव। त अखियुनि खे ख़ाली ऑब्जेक्ट सम्झ में ईंदा आहिनि, ॿियो कुझु सम्झ में न ईंदो। सभिनी इंद्रियनि खे पंहिंजा पंहिंजा ऑब्जेक्ट सम्झ में ईंदा, ॿियो कोई ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में न ईंदी। इन करे उहे स्वार्थी हूंदा आहिनि। स्वार्थी हूंदा आहिनि माना इन्हनि जो सॼो ध्यानु संसार में लॻल आहे। इन करे छा कयो अथऊं, संसार में परमात्मा जी मूर्ति रखी अथऊं, भई तव्हां ही बि हिकिड़ो दर्शन कयो। त ही दरबारी जेके थी विया, इहे थी विया इंद्रियूं, ऐं इंद्रियनि जे सुख वास्ते मन पियो तड़पंदो आहे। त ही मन अथव असां मिर्क्षा अथव असांजो मन। ही पियो थो तड़पे सत्संग में वञा कि न सीरियल ॾिसां, सत्संग ॿुधां कि न खाधो खाइण वञा रेस्टोरेंट में, भोग वठां कि न योग कयां। हिन मन खे जॾहिं इहो कंफ्यूजन थी वेंदो आहे, भई ख़बर न आहे ही रस्तो सही आहे कि न ही रस्तो सही आहे, त इनखे चवंदा आहिनि मोह। पोइ इंसानु हिकु दफ़ो मोह में फासी वियो, उहो सही रस्तो ख़बर अथसि ही सही आहे मुंहिंजे रस्ते, छॾे ॾींदो ऐं ग़लति रस्ते सां वेंदो। त मिर्क्षा मोह में फाथल आहे। मन जेको आहे असांजो, इहो मोह में फासी थो पए, छाकाणि इंद्रियूं उन्हनि खे वेहण नथियूं ॾियनि। हल 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 उथ। ऐं जेको मुखी आहे इहो असांजो दिमाग़ आहे। ॾिसो डायबिटीज़ पेशेंट आहे, तॾहिं बि उनजो मन छा चवंदो, हल मिठाई खाऊं। भाई तोखे डॉक्टर मना कई आहे, मन खे डॉक्टर ख़बर न आहे, कुझु ख़बर न आहे, चवंदो मूंखे मिठाई खपे हाणे, बसि मूंखे स्वादु खपे, मूंखे भोग खपे। मन इंसान जो ईअं ठहियलु अथव। तव्हां ईअं न चओ भॻवान ईअं छो मन ठाहियो, ईअं ठहियलु अथव। ही त न त टाइम पास कीअं थींदो, तव्हां 100 साल कंदव छा। त मन ईअं ठहियलु आहे। भले अंदर में असांखे बीमारी आहे, भले डॉक्टर मना कई आहे, तॾहिं बि असांजो मन चवंदो हल भोग वठूं। पर जेको असांजी बुद्धि हूंदी, जेको असांजो दिमाग़ आहे, उहो चवंदो न, तोखे डॉक्टर मना कई आहे, न कर भोग। हाणे बुद्धि ताक़त वारी आहे त इंसान भोगनि खां परे वेंदो, पाण खे बचाईंदो। बुद्धि खां मन भारी आहे त पोइ इंसान ग़लति रस्ते सां वेंदो। असां वटि हिकु स्टोर ऑफिसर हुयो, 50 साल उमिरि हुयसि, डायबिटीज़ हुयो, किलनि में मिठाई खाईंदो हुयो। भई अॼु पाव किलो खाधी, अॼु अधु किलो खाधी, ईअं माना दीवानो थी पियो। सभु माण्हू उन्हनि खे चवंदा आहिनि भई तूं जल्दी मरी वेंदे, ही डायबिटीज़ तुंहिंजे लाइ, ही मिठाई तुंहिंजे लाइ ज़हर थी। अरे कुझु न थींदो आहे। ऑफिसर हुयो, पढ़ियलु घुड़ियलु इंसानु। 2 साल लॻसि, बसि 2 सालनि में
उनखे पेर में हेतिरो नंढी ज़ख़्म थी पई, नंढी ज़ख़्म, उहा फैलंदे 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 अहिड़ी बुरी हालत थियसि, सूर सॼे बॉडीअ में, पर इलाज कुझु न। पोइ आख़िरी में प्रार्थना कयईं, भॻवान मूंखे ई ज़िंदगी न खपे। भॻवान तथास्तु चयईं। 2 साल बसि। मन, मिर्ख शाह ही मन अथव हिन स्टोरीअ में, ऐं मुखी जेका आहे असांजी बुद्धि आहे। ऐं हिन सभिनीनि खे ताक़त ॾियण वारो झूलेलाल असांजी आत्मा आहे। आत्मा तव्हांखे न चवंदी तव्हां मज़ो कयो या योग कयो, आत्मा कुझु न। तव्हांखे छा आहे करिणो, पाप करिणो आहे, हीअ वठि ताक़त। तोखे पुण्य करिणो आहे, हीअ वठि ताक़त। हू पंहिंजो मस्तु झूले थो आराम सां, पंहिंजो पियो आहे, उनखे काई लेन देन न आहे। तव्हांखे मन बि ॾिनो अथई, तव्हांखे बुद्धि बि ॾिनी अथई, ऐं शरीर त आहे ई आहे। ॾिसो, वणनि खे ख़ाली शरीर हूंदो आहे, मन बि न आहे, बुद्धि बि न आहे। जनावरनि खे शरीर ऐं मन ॾिनो अथई, बुद्धि न ॾिनी अथई। पर इंसान खे 3 ॻाल्हियूं ॾिनियूं अथई, शरीर बि ॾिनो अथई, मन बि ॾिनो अथई, बुद्धि बि ॾिनी अथई। वञ जोके जेको वणे सो कर, पर तूं दुखी थींदे उहा तुंहिंजी जवाबदारी थी, तूं सुखी थींदे उहा बि तुंहिंजी जवाबदारी थी। पर मां तोखे ताक़त ॾींदुसि। तूं चोरी कर, ताक़त मां ॾींदोमांइ। तूं सत्संग कर, ताक़त मां ॾींदोमांइ। जेके हुन जो रस्तो पकड़ींदा आहिनि, उन्हनि जी ताक़त वधंदी वेंदी आहे, ऐं जेके ग़लति रस्तो पकड़ींदा आहिनि, उन्हनि जी ताक़त घटिजंदी वेंदी आहे। छाकाणि उहे परमात्मा खां परे था वञनि। तव्हां जेतिरो भरिसां ईंदव, ओतिरी ताक़त वधंदी वेंदी, जेतिरो परे वेंदव, ताक़त घटिजंदी वेंदी। पोइ इंसान सॼो दिमाग़ु उनजो ख़तमु थी वेंदो आहे हिकु ॾींहुं, जेको परे वेंदो परमात्मा खां, ऐं पोइ उनजो ख़तमु। भगवत गीता में तव्हांखे 2 अध्याय में असां पढ़ियो होसीं, ध्यायतो विषयन पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात् क्रोधो भी जायते, क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृति विभ्रमः, स्मृति विभ्रात् बुद्धिनाशात्, बुद्धिनाशात् प्रणश्यति। हिकु हिकु ॻाल्हि थींदी, पहिरियां थोरा वीचार ईंदा, पोइ इच्छाऊं ईंदियूं, पोइ गुस्सो ईंदो, पोइ मोह ईंदो, पोइ बुद्धीअ जो नाश थी वेंदो। बुद्धीअ जो नाश माना पोइ इंसान आहे ई कोन, उहो त जानवर थी वियो। जानवर खे बुद्धि न आहे, पर इंसान खे बुद्धि आहे। पर इंसान अगरि पंहिंजी बुद्धि ख़तमु करे छॾे, उनखे ढके छॾे सॼो पंहिंजे मन सां, बुद्धि आहे ई कोन, त उहो जानवर थी वियो। तव्हां ॾिसो अॼु केतिरा माण्हू जानवरनि खां बि बेकार कमु था कनि। केतिरा माण्हू, केतिरनि देशनि में केॾियूं समस्याऊं लॻियूं पियूं आहिनि, छाजे वास्ते? हिकु सत्संग मिलेनि हा बचपन में, ज़िंदगी ठही वञे ना, पर उन्हनि खे इहो ॿुधायो अथऊं तव्हां बसि लड़ाई कयो, ॿियनि खे मारियो, तव्हांखे स्वर्ग मिलंदो। उन्हनि जे ॻाल्हि उहा ई आहे दिमाग़ में, भई हीउ सही कमु आहे, ॿियनि खे मारणु इहो सही कमु आहे, त हू पंहिंजे हिसाब सां सही कमु था कनि। ही ज्ञान असांखे स्कूल में नंढेपण में ई मिलणु खपे, ऐं पहिरें ज़माने में मिलंदो हुयो। गुरुकुल हुया, हिकु ॿार पढ़ी ईंदो, सॼे कुटुंब खे पढ़ाईंदो। ईअं न आहे त सभिनी खे स्कूल वञिणो आहे, हिकु ॿार पढ़ी ईंदो, सॼो कुटुंब, चवंदा आहिनि 7 पीढ़ियूं उन जूं कामयाबु थी वियूं, 7 पीढ़ियूं, छाकाणि उहो ज्ञान हलंदो। फिर अहिड़े इंसान जो नालो असां सरनेम लॻाईंदा आहियूं पंहिंजो, असां हिन वॾे माण्हूअ जा ॿार आहियूं, ही सरनेम असांजो हुन सां शुरू थींदो आहे। त हाणे सोचियो, हेॾे मिर्ख शाह बादशाह थी करे बि परेशान आहे, ऐं मुखी बि हिकु हिसाब सां राजा ई आहे, मुखी आहे न उहो। हुन वटि बि 4 पंहिंजा माण्हू आहिनि जेके हुनखे मञींदा आहिनि, पर हिन वटि
इहा अस्त्र शस्त्र इहा ताक़त कोन्हे, पर पंहिंजो मस्तीअ में आहे। छाकाणि मिर्ग शाह खे पंहिंजो स्वार्थ आहे, उनखे छा खपे, भोग खपे। सुर्ग खपे माना छा खपे, भोग खपे। ऐं ही जेको मुखिया ही छा थो चाहे, पंहिंजे लाइ कुझु चाहे थो न, ही चओ थो मुंहिंजे गांव वारनि खे मां कीअं बचायां। तव्हां सम्झो था ॿिन्हिनि में फ़र्क़ु। ही बादशाह आहे, परेशान आहे, ऐं हिनखे भोग खपे, स्वार्थ खपेसि, इन करे परेशान आहे। दिमाग़ कमु नथो करेसि। हिकु नंढे ॿार खां जेको अॼु पैदा थियो आहे ॾके थो। जेको स्वार्थी इंसान हूंदो आहे न, उनखे हमेशह पियो भउ लॻो पियो हूंदो आहे, अलाए छा थींदो, लड़ाई थींदी, कोरोना ईंदो, हमेशह इन टेंशन में ही माण्हू मुआ अथव। कोरोना सां घटि माण्हू मुआ आहिनि, पर टेंशन में जेके हुया न उहे वधीक मुआ अथव। पहलवान माण्हू बि मरी विया हिन में, पहलवान। कोरोना नालो कोरोना जो थियो, पर मन में भउ हुयनि मूंखे, छाकाणि स्वार्थ वॾो हुयो। ही मिर्ग शाह जे ख़ानदान जा हुया, ऐं जेके मुखीअ जा ख़ानदान जा हुया उन्हनि खे कोरोना आयो वियो, उहो पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि। उन्हनि खे ख़बर बि न आहे असांखे कोरोना थी वियो, पोइ ख़बर पई अथनि। त इहो फ़र्क़ु अथव, जेको दिमाग़ सां कमु वठंदो उहो मुखीअ वांगुरु थींदो, जेको मन सां कमु वठंदो उहो मिर्ग बादशाह वांगुरु थींदो। ॾिसण में तव्हांखे मिर्ग बादशाह वॾो लॻंदो, अरे छा त ई खाधा अथसि, छा त पीता अथसि, छा त बंगला अथसि, छा त गाॾियूं अथसि, तव्हांखे ॾिसण में ॾाढो मस्तु लॻंदो। इन करे असां ग़लति फहमीअ में पइजी करे असां मिर्ग जे रस्ते सां था वञूं। ऐं हेॾे मुखी ॾिसो, पंहिंजे समाज वास्ते, पंहिंजे हिंदुनि वास्ते हिन जे मन में तड़प आहे, मां हिननि खे ईअं कीअं मरण ॾियां। त ही हुन जी तारीफ़, ग़लति इंसान आहे मिर्ग शाह, तॾहिं बि तारीफ़ थो करे, भई मूंखे अञा टाइम ॾे। छाकाणि गैरंटी अथसि, बुद्धीअ वारे खे इहा ख़बर हूंदी आहे मुंहिंजो प्रभु मूंखे ज़रूरु बचाईंदो। इहा हुनखे गैरंटी अथसि, हुनजो विश्वास अथसि, श्रद्धा अथसि। हिन इंसान खे त कुझु ज्ञान न आहे, श्रद्धा किथां ईंदी, कुझु ख़बर ई कोन अथसि। त राजा थी करे बि तड़पे थो, निंड नथी अचेसि। मिर्ग शाह खे निंड न ईंदी, सपने में झूलेलाल ईंदोसि ऐं घुटो ॾींदोसि। त जेको इंसान भोगनि जे पुठियां आहे उनखे अहिड़ा सपना ईंदा आहिनि, भई कोई मूंखे मारण थो अचे। त ही ॿ रस्ता ॾेखारे अथई असांखे, आहे छा तुर स्टोरी आहे, पर ॿ रस्ता ॾेखारिया अथई। ही मुखीअ जो रस्तो थी, हिन में तूं सुखी थींदे, ऐं ही मिर्ग शाह जो रस्तो थी, हिन में तोखे सभु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं, पर तूं कॾहिं शांत न रही सघंदे। तव्हां पहिरियों खां वठी ॾिसो, हज़ारनि सालनि खां पहिरियों रामायण ठहियो, रावण जो हिकिड़ो रस्तो आहे, विभीषण जो हिकिड़ो रस्तो आहे। तव्हांखे कहिड़ो रस्तो, तव्हां चवंदो न मूंखे रावण वांगुरु खपे, सोन जी लंका खपे, मूंखे सीता बि खपे, मंदोदरी बि खपे, हेरम खपे, सॼो मूंखे सुख खपनि, संसारी सुख खपे। आख़िरीअ में छा, त ही असां जूं कथाऊं हलंदियूं थियूं अचनि पहिरियों खां वठी। त हाणे मिर्ग बादशाह परेशान आहे ॾाढो, निंड नथी अचेसि, ख़राबु सुपना था अचनिसि। पोइ हिकु हुनजो मंत्री हुयो अहिरियो, उनखे सॾु थो करेसि, चई वञ ख़बरचार वठी अचु। जॾहिं ॿार पैदा थींदो आहे न त मिलणु वञिबो आहे, हीअ असां में सिस्टम आहे। ॿार खे ॾिसी करे उनखे कुझु सूखड़ी ॾींदा आहिनि, कुझु गिफ्ट ॾींदा आहिनि, त चएसि थो राजा जे तरफ़ां तूं थी अचु। ॿार पैदा थियो आहे, सभई हिंदू चवनि था हीअ असांजो राखनहार आहे, वञ ॾिसी त अचु। ॾिसी अचु माना ॾिसी अचु चङी तरह सां। त इहो सम्झी थो वञे राजा जो कहिड़ो वीचार आहे। पोइ छा थो करे, हिकु गुलाब जो गुल थो खणे, सूखड़ी, राजा जे तरफ़ां हिकु गुलाब जो गुल थो खणे।
हिन गुल में ज़हर थो मिलाए ऐं वञे थो रतनचंद जे घर में। जीअं रतनचंद जे घर में वञे थो, आओ भगत था कनि। मिनिस्टर आयो न, हाणे असांजे घर में कोई मिनिस्टर ईंदो, भले ग़लति माण्हू हुजे, भले करप्ट हुजे, असां उनखे आओ भगत कंदासीं, छाकाणि उन वटि पावर आहे। पोइ उन आओ भगत कनि था, अचो अचो वियो वियो। पोइ ॿार जो दर्शन चई, मूंखे ॿार खे ॾिसणो आहे, तव्हांजे घर में अवतार पुरुष आयो, तव्हां चओ था ईअं, मूंखे दर्शन खपे, हीअ मां सुखड़ी खणी आयो थी मांसि। पोइ हीउ गुलाब जो गुल खणी ॿार खे प्रेज़ेंट थो करे, उनजे भरिसां खणी थो वञे। हाणे नक जे भरिसां वेंदुसि, तंहिंखां अॻु में ॿार हिनखे लत थो हणे, ठाका, गुलाब जो गुल उॾामी वियो। हाणे अहीरियो छा थो करे, हिनखे हिकदमि झटको थो अचे, ॿार गायब थी वियो, उते ॿुढो माण्हू अची वियो। वरी ॿुढो माण्हू गायब थी वियो, घोड़े ते हिकु माण्हू अची वियो, हिकु हथ में तलवार अथसि, हिकु हथ में झंडो अथसि। अहीरियो ॾके थो, पहिरियों हीउ छा थी वियो, मां आयुसि छाजे करे, अरे नंढो ॿारु आहे, हिनखे ख़ाली गुलाब जो गुल सुंघाइणो आहे, बसि कमु ख़तमु थी वञे हा, हीउ छा थी वियो। पोइ हिकु वीचार अचेसि थो, वञी राजा खे ॿुधायां। पोइ चएसि थो, न मां ॾिसां ही सचाई आहे छा। पोइ अहीरियो उते ई टिकी थो पए, ऐं झूलेलाल जेको अञा ॿारु आहे, हाणे हाणे पैदा थियो, नालो बि न रखियो अथऊं, उनजो शागिर्द थी वञे। हाणे हीअ स्टोरीअ जी लिंक बि तव्हांखे यादि रखणी आहे। असां केतिरा एपिसोड, 10 एपिसोड कया आहिनि, तुर असां ॾिसूं था। जीअं तव्हां टीवीअ में सीरियल ॾिसंदा आहियो न एपिसोड, तीअं ही एपिसोड्स आहिनि, 10 एपिसोड असांजा थी विया आहिनि, 11हों एपिसोड आहे। त हिन में पहिरियों हिसो ॾेखारियईं मिर्क बादशाह हिकु ऐं मुखी, इन जो फ़र्क़ु ॾेखारियो अथई। इन मां असांखे सिखिया मिले, ॾाढी सुठी ॻाल्हि। न मिले तॾहिं बि ध्यान में रखो, ॿारनि खे ॿुधायो, ॿियनि खे ॿुधायो। हाणे ही ॿियो एपिसोड आहे, जंहिंमें अहीरियो गुलाब जो गुल खणी थो वञे। हाणे गुलाब जो गुल छा हूंदो आहे, पहिरियों त सुहिणो हूंदो आहे। तव्हांखे अहिड़ो इंसानु न मिलंदो चए मूंखे गुलाब जो गुल नथो वणे। इट इज़ एट्रैक्टिव, ब्यूटिफुल। हुन जा तव्हां कलर्स ॾिसो, हुन जो पंखड़ियूं ॾिसो, एतिरो नाज़ुक हूंदियूं आहिनि, भई असां हथ बि न लॻायूं। त एतिरो सुहिणो गुल, अहिड़ो सुहिणो इंसान बि हूंदो अथव। जेतिरो सुहिणो गुल हूंदो आहे न, एतिरो सुहिणो इंसान बि हूंदो अथव। ऐं उहो ॾेखारियो अथई ॿुढो माण्हू। असांजे सिंधियुनि में ईअं चवंदा आहिनि, भई तव्हां काई बि सभा कयो, उन में यदि हिकु ॿुढो इंसानु न आहे त उहा तव्हांजी सभा कामयाबु न आहे। हा, ॿुढे माण्हूअ खे असां जेको इम्पोर्टेंस ॾिनो आहे, उहो ख़ाली उमिरि में वॾो आहे इन करे न, हू ज्ञान में वॾो आहे, हू सम्झू आहे, हू समझदार आहे, वाइज़ आहे, हू सोचे सम्झे क़दम खणंदो आहे। त हीउ पंहिंजी त ज़िंदगी ठाहींदो, ॿियनि जी बि ज़िंदगी ठाहींदो। त अहिड़े माण्हूअ खे गुलाब जे गुल सां कंपेरिज़न कंदा आहियूं। हाणे असां सभई जेके आहियूं, असां सभई गुलाब जे गुल वांगुरु आहियूं। वी आर एज अट्रैक्टिव, एज ब्यूटिफुल एज द रोज़ फ्लावर, ऑल ऑफ अस, सभई। हाणे तव्हां ॾिसंदव झूलेलाल जेके वेठो आहे पले ते, उन विच में कमल जो गुल आहे। त कमल जो गुल बि उहो ई सिंबॉलिज़म आहे जेको गुलाब जे गुल जो आहे। त असां आहियूं सुठा, पर असां छा था कयूं, इन में ज़हर था मिलायूं। इहो ज़हर कहिड़ो आहे, मां मुंहिंजो, मां मुंहिंजो, मां मुंहिंजो।
इहो ज़हर था मिलायूं। मूंखे खपे, मिर्ग छा थो चए, मूंखे सुर्ग खपे, तव्हां वञो नरक में, तव्हां मूंखे छा आहे करिणो, मूंखे सुर्ग खपे, इहो ज़हर थी वियो। त हीउ जेको अहिरियो आहे, ही रिप्रेज़ेंट थो करे असांजो प्राइड एंड अरोगेंस। पहिरियों असांखे पंहिंजूं जेकी बुरायूं आहिनि न, उहे घटि करणियूं पवंदियूं आहिनि। त इहे अहिरियो हिन मन जो ई हिकिड़ो हिसो आहे। मन में असांजे सुठा वीचार बि ईंदा, ग़लति वीचार बि ईंदा। त जेके ग़लति वीचार आहिनि, पहिरियों उन्हनि खे असां दूरि कयूं। जेके असांजे में दोष आहिनि, इनखे कढी छॾियूं। ही जेको ज़हर मिली वियो आहे असांजे जीवन में, जेको असांखे डिस्टर्ब थो करे, असां इनखे ख़तमु कयूं। पर इहो कीअं थींदो, हिन जे वास्ते झूलेलाल खपे। हिन खे परियों ख़बर आहे त ही निगेटिविटी खणी आयो आहे, ही गंदा वीचार खणी आयो आहे, हाणे लत असां छा चऊं, अरे न बाबा घर में खणी आयो, घर में महिमान आयो आहे, उनखे खारायो पीआरियो, हाणे ॾे थो ज़हर पियो, गुलाब जो फूल, त वठोसि। माना हू ग़लति वीचार तव्हांखे ॾे त तव्हां चवंदो नाराज़ कीअं कयूं, वठोसि। हाणे तव्हां ग़लति शयूं वठंदव, पंहिंजी ज़िंदगी ख़राबु कंदव। ॿाहिरि असांखे झूलेलाल इहो लेसन ॾिनो आहे, कोई ग़लति शइ तव्हां वटि खणी अचे, सिधो ॿाहिरि हिकु लत हणोसि, कढी छॾियोसि। इहे निगेटिविटीज़ न खपनि। कुझु तव्हां सुठा वीचार खणी अचो, कुझु सुठी गिफ्ट खणी अचो, यू आर वेलकम। महिमान खे तव्हां घुरायो पंहिंजे घर में, खारायोनि पीआरियोनि, पर हू कहिड़ा महिमान जेका तव्हांखे हिकु सिख्या ॾेई वञनि, या हिकु सुखड़ी ॾेई वञनि, तव्हां उन्हनि खे वेलकम कयो। असां ग़लति महिमाननि खे अची करे ॿुधाईंदा, हिन जो हीअं थियो, हुन जो हूअं थियो, हीअ छोकिरी भॼी वई, हो छोकिरो ग़लति रस्ते सां वियो। अरे तोखे छा आहे करिणो, तूं पंहिंजी ॻाल्हि कर, असां वेठा आहियूं, पंहिंजी ॻाल्हि कयूं। हिकु माई बॉम्बे मां पूने आई आहे, त उनजो घोटु मिलियो, मां चयोमांसि तूं हिते विच में छा थो करीं, चईं न न आयासीं असां ॿई, हूअ हली वई पूने, मां लही वियुसि लोनावला, मूंखे सत्संग ॿुधणो हुयो, मां सत्संग, मां चयुमि पूने में कुझु प्रोग्राम हूंदो, चईं शादी आहे न अॼु, मां चयुमि कंहिंजी शादी थी, तूं त हिते वेठो आहीं, अरे उहो टीवीअ में सीरियल में शादी आहे। हाणे टीवीअ में सीरियल में शादी आहे, उहा ॾिसण वास्ते भेण सां उहो बॉम्बे खां पूने आई आहे। माना असांजा मन में वीचार कहिड़ा था हलनि। हिकु वीचार सत्संग जो न आहे, हिकु वीचार शास्त्रनि जो न आहे, हिकु वीचार परमात्मा जो न आहे। ही जेके सत्संग ॿुधनि था उनजी ॻाल्हि नथो कयां मां, जनरल सभिनी जी। सत्संग में वेंदा तॾहिं बि हेॾे निहार होॾे निहार, हिन कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि, हुन कहिड़ा कपिड़ा पाता आहिनि, जो ध्यानु संसार में लॻल आहे। ही सत्संग में छा था ॿुधाइनि, उहो त पहिरियों अंदरि तव्हां खणो, उन ते सोचियो, थोरो वीचार कयो, उहो थी वञे पोइ तव्हां भले संसारी कमु कयो। पर सत्संग छॾे संसारी कमु कंदव त पोइ सत्संग में वञो ई छाजे लाइ था। पोइ अहिड़नि इंसाननि खे हज़ारे सत्संग ॿुधंदा तॾहिं बि असरु न थींदो। पर गोपियूं ॾिसो, वेंदे वेंदे सत्संग ॿुधूं तरी वियूं, दरिया पार करे वियूं, पंहिंजो पाण पंहिंजो जीवन सफल कयूं, विश्वास हुयुनि। त असां छा था कयूं, असां आहियूं गुलाब जे गुल वांगुरु सुठा, पर ग़लतीअ सां ॿिए कंहिंजी ॿुधी करे असां हिन में ज़हर था मिलायूं। पोइ इन करे असांजे जीवन में दुख ई दुख था अचनि। के चवंदा आहिनि असांजा दुख ख़तम ई नथा थियनि, ईअं थींदो ई न आहे। संसार में ख़ाली अधु दुख अथव, उहे बि इंसान ठाहिया आहिनि। सॼा दुख इंसान न ठाही सघंदो। भाई रोज़ मूंखे दुख ई थिए, तव्हां केतिरी बि कोशिशि कयो न थींदो। तव्हां केतिरा बि ग़लति कमु कयो, मां रोज़ चोरी कंदुसि, तव्हांखे अंदरि विहारे छॾींदा जेल में, फुकट में खाराईंदव पीआरींदव, पर इहो कमु न करणु ॾींदा, इहो पाप कर्म आहे। त सॼा दुख त आहिनि ई कोन, अधु दुख आहिनि।
पर इहे अधु दुख बि इंसान पाण थो ठाहे। मुंहिंजा दुख मां पाण ठाहींदुसि, ॿियो कोई न ठाहींदो। तव्हां चवंदो हीअ थियो, बरसाति अची वई, ईअं कुझु बि न आहे। ईअं बरसाति हज़ारनि हज़ारनि लखनि सालनि खां पए थी, कॾहिं दुख न खणी आई। न पए पोइ ख़बर पवंदी। ती असां हिन ज़हर खे मिलाए करे पोइ था संसार में घिरऊं। असांखे ख़ाली इहो कढी छॾिणो आहे। पोइ तव्हां गुल प्रेज़ेंट कयो झूलेलाल खे, ॾिसो तव्हांखे झूलेलाल अची बाक़ी पाण पाईंदो। तव्हांजी श्रद्धा जंहिं भॻवान में आहे उनजो नालो, तव्हां झूलेलाल न खपे, कृष्ण भॻवानु खपे, कृष्ण भॻवानु अची बाक़ी पाईंदो। तव्हांखे कृष्ण भॻवानु न खपे, राम खपे, राम अची बाक़ी पाईंदो। राम न खपे, हनुमान खपे, तव्हांजी श्रद्धा जाते आहे उहा न मटायो। पर हीअ कथा तव्हां काई त हिकु कथा पकड़े करे तव्हांखे जीवन में हलणो आहे। काई बि हिकु कथा, काई बि हिकिड़ो ग्रंथ, सभु कथाऊं, सभु ग्रंथ, सभु भॻवान। पोइ त कोई बि तव्हां चवंदो अॼु मां कृष्ण भॻवान जे पुठियां थो वञा, सुभाणे चवंदो राम जे पुठियां थो वञा, परीहं चवंदो हनुमान जे पुठियां थो वञा। ईअं न थींदो। पोइ हो ईंदा तव्हांखे मदद करण लाइ, चवंदा अरे हिन भॻवानु मटाए छॾियो, हलो वापसि, सभु वापसि मुटी वेंदव। त हिकु तव्हां पकड़ियो, उनखे इम्पोर्टेंस ॾियो। ॿियो हाणे ॿिए दफ़े कंदासीं।